सो मूं इहो पिए अर्ज़ु कयो त असांजो सिलसिलो जेको शिकारपुर में जेकाबाद में इहो हिन आर्ट सर्कलनि म्यूज़िक ऐं गाननि ऐं ड्रामनि जे सिलसिले में हलियो, उन जी कंटिन्यूटी में पोइ मूंखे इहा ख़बर पई। मूं तॾहिं MA कई हुई, हीअ 1974 में मूं MA कई हुई। अच्छा, मां इहो ॿुधाईंदो हलां तव्हांखे अंदाज़ो न हूंदो, 1947 में मां ॼायो आहियां। अच्छा, 1947 में मां ॼायो आहियां। कंहिं इंटरव्यू जॾहिं को छपियो मुंहिंजो उन ज़माने में, त नूर मोहम्मद लाशारी चयो साईं तव्हां 1974 में कीअं ॼाया हो। थियो छा, उहो प्रूफ जी ग़लती थी वई। हुनखां जंहिं इंटरव्यू वरितो हुन 1947 जी बजाए 1974 लिखी छॾियो। 1974 में मां टीवीअ ते आयुसि। अच्छा, टीवीअ ते अचण खां अॻु में इहा ई सूरत हाल हुई त मां अप्लाई कयो हो हुन में इंटरव्यू जे लाइ। इंटरव्यू थियो हिते कराचीअ में आदमजी में हिकिड़ो फंक्शन थियो ऐं ॿियो हिन में असांजे हिकिड़ो फंक्शन थियो, सिंधी प्रोग्राम थियो। साईं फैज़ मोहम्मद, काज़ी फैज़ मोहम्मद बि हो, सामदीन राशदी बि हो, सिंधी शाम थी हुई जंहिंमें GM सैयद हो। तमामु वॾो जलसो थियो हुन में। बेदिल मसरूर साईं ॻाइणु आयो, इहो मां ॾोही आहियां हीअं। ऐं मूं एतिरा कलाम ॻाया जो अलण फ़क़ीर ज़रीना बलोच सभिनी ॾाढो कावड़ जो इज़हार कयो त हीउ छोकिरो कलो को आयो आहे हिते, हिनखे तव्हां छॾियो ई कोन, 16-17 कलाम ॻाए लथो आहे। हुननि खे वारो ई न मिलियो। ख़ैर, मूंखे वरी राति जो कमर शहबाज़ पाण सां वठी वियो, मां वरी रहियुसि वञी हिन जे मंज़ूर कुरैशी जी जाइ ते। उन खां पोइ वरी जेको अली भाई ऑडिटोरियम में हिकिड़ो प्रोग्राम थियो, उहो गफ़ूर शाह, डॉक्टर गफ़ूर शाह हो हुन में डाओ में पढ़ंदो हो, तमामु सुठो डॉक्टर हो ऐं हुनजो पुटु बि हाणे डॉक्टर आहे PI में। सो उहो शिकारपुर आयोसीं। हाणे उन ज़माने में शिकारपुर में मुंहिंजी शादी थियल हुई इहा, ऐं मूंखे हिकिड़ो पुटु बि हो, धीउ हुई पहिरीं। सो ऐं घर में वेठो हुउसि ज़ाहिर आहे। असांजो जॾहिं को फंक्शन थींदो ऐं उन महिल फंक्शन ईअं थींदा हुआ त महीने जा लॻभॻि 20-22 फंक्शन थींदा हुआ। ऐं 20-22 फंक्शन जे हिसाब सां ईअं सम्झो त मूंखे 1200 रुपया 600 रुपया इहे मूंखे पंहिंजी पेमेंट थींदी हुई। ऐं उहो उन मां ॾाढा सुठा कपिड़ा पाईंदो हुउसि, पंहिंजे अज़ीज़नि दोस्तनि खे हेॾां होॾां खाराइण पीआरण में मुंहिंजो गुज़रंदा हुआ। जॾहिं दर खड़कियो त मां हेठि लथमि, गफ़ूर शाह दर ते बीठो हुजे, मूंखे गोॾु पई हुजे। पहिरीं त हू चिरकी वियो त हिन सम्झो त उहो ग्लैमर जेको ॻाइणो वाइणो हूंदो। चई बेदिल मसूर सां मिलणो आहे। मूं चयो भाउ बेदिल मसूर, मां अची हा साईं तव्हां त आहियो, पर हाणे तव्हां हलो कराची हलो। मूं चयो हाणे कराची त मां हाणे अञा थी आहियां कराची। न साईं असां तव्हांजो कलाम ॿुधो आहे हुते, ऐं सभु स्टूडेंट मेहरान मेडिकोज़ हुई तॾहिं। चई असांजे सभिनी जो शौक़ु थियो आहे त तव्हां हिते हुयो। इक़बाल जतोई हो, ताजल बेवस हो, शमशेर हैदरी हो, ऐं इहे सभु हुननि जी का हिकिड़ी हलचल हुई त भई हिनखे वरी बि छोकिरे खे सॾायो। ऐं हिन में घणो जेको हथु हो शमशेर जो ई हो। सो मूंखे चई तूं अचु, मां वियुसि। अच्छा, हाणे उन महिल हुन मूंखे पैसा बि ॾिना कुझु, त भाड़ो करे अचिजो। अच्छा, मुंहिंजो इहो हूंदो हो त मां कंहिंसां ॻाल्हि ॿोलाईंदो न हुउसि त मूंखे एतिरा पैसा ॾियो। बसि दोस्त हूंदा हुआ फ़नकारनि खे पैसा ॾींदा ऐं मूंखे बि पैसा ॾेई छॾींदा। बसि ईअं मटि बंदि करे बाबा तूं मदद ली, या असांजो ई ज़मीर लाड़क या ॿिया जेके फंक्शन कराईंदा हुआ, या ज़ुल्फ़कार सियाल हिनजो जॾहिं LMC जा फंक्शन थींदा हुआ। सो LMC जो फंक्शन मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। हीअ जॾहिं मुंहिंजो पंहिंजो अली भाई ऑडिटोरियम में प्रोग्राम थियो हिते। अच्छा, मां जॾहिं हिते आयुसि त साईं हिते माई भागी साईं अलण फ़क़ीर, मोहम्मद जुमन, मोहम्मद इब्राहिम साईं, पंहिंजे गुलबानो, ज़रीना बलो, ज़ेबुन निसा साईं, वॾी हिकिड़ी लांड हुजे ॻाइणनि जी। लॻभॻि मां सम्झां थो 27-28 ॻाइणा। यूसुफ फ़क़ीर, अब्दुल गफ़ूर फ़क़ीर, हुसैन भाई ख़ादिम, ढोल फ़क़ीर, मां जा ताक निकिरी विया। मूं चोड़े बाबा त नंढड़ो छोकिरो, हेॾा वॾा नाले वारा फ़नकार आहिनि ऐं मुंहिंजा आइडल फ़नकार आहिनि, रेडियो जा TV जा वॾा ज़बरदस्त फ़नकार आहिनि। मां छा ॻाईंदुसि। ऐं इहा ई साॻी ॻाल्हि ईअं ई थी, मंज़ूर कुरैशी हुनजो कंपेयर हो, साॻी ॻाल्हि थी। हुननि इहो सम्झो त हाणे एतिरो सारो प्रोग्राम थी चुको आहे, हिननि ॻायो आहे, 10-12 प्रोग्राम थी चुका आहिनि, आइटम थी चुका आहिनि। हाणे हिन चांहि बि हलायूं या कोल्ड ड्रिंक हलायूं, कोल्ड ड्रिंक बि हलाइणु शुरू कयूं हाल में। ऐं उहो बि ॾेई समोसनि जो जेको पैकेट थींदो आहे उहो बि ॾियणु शुरू करे ॾिनो। ऐं ऐलान मथां कयूं साईं त हाणे अचे थो हिकिड़ो असांजो नौजवान इनकलाबी ॻाइणो बेदिल मसरूर। कंहिं ताड़ी वॼाई कान। हाणे साईं सभिनी जे हथनि में समोसा हुजनि, चड़बक लॻी पई आहे, उहे बोतल बि लॻी पई आहे। हुननि सम्झो त जीअं बेंजो वॼाइबो आहे, को आहे छोकिरो मिड़ई गाए जान छॾाईंदो। मुंहिंजे लाइ परेशानी, हेॾा वॾा ॻाइणा। हाणे बेदिल साहिबु छा कयूं। वरी आयो साईं वेठे वेठे मूं छा कयो, सच वॾो पोइ हीअं
समोसा बि रुकिया। सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाईअ काढ़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो आहे। हाल बिल्कुलु चुपचाप सफ़ा, जेको जंहिंजो हथ में बोतल हुई समोसो सभु ईअं पिया ॾिसनि त छोकिरो चवे छा थो। हाणे शहर में जेके लफ़्ज़ आहिनि न, लफ़्ज़ एतिरा त मुतासिर कंदड़ आहिनि, मुसलसल ॻाया। हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी, मूं जॾहिं ॾिठो न त हाणे हीउ माहौल ठही वियो आहे त मूं चयो हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभागी, जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो, अॼु तो वटि महिमान थियो आहे, पर तो ही बि कॾहिं सोचियो आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। मूं ॾिठो हिननि माण्हुनि बोतलूं हेठि रखियूं, कड़ंग कड़ंग डड़ंग डड़ंग थी वई, सभिनी पंहिंजी बोतल रखी, ताड़ियूं शुरू थी वयूं, मुंहिंजी लय थी वई। मूं चयो भाउ कराचीअ में त वाॼट वॼाए छॾिया, ॾाढा ज़बरदस्त, साईं ॾाढी इज़त अफ़ज़ाई थी। हू पंहिंजो कटपर साहिब जो मिनिस्टर हो उन महिल, उहो वेठो हुजे, स्टेज ते चढ़ी वियो, नचणु शुरू कयो, मुंहिंजो अजरक लाथई वेठी। सो मां तॾहिं टोपी पाईंदो हुउसि, डिघी टोपी पाईंदुसि, हिते मुंहिंजे सिंध जा नक्शा ठहियल हूंदा, मशाल ठहियल हूंदी ॻीचीअ ते। सो मुंहिंजो अजरक जेको लाहे पाण नचणु शुरू कयो, मुंहिंजा कम थी विया, सभु लय थी वई, हिकिड़ो कलाम ॻायमि, ॿियो कलाम ॻायमि, टियों ॻायमि। सो जॾहिं ईअं लथ में ईअं कारीडार मां जॾहिं विंग मां जॾहिं ॿाहिरि वियो त अची जंग भॼे, यको पियो थो ॻाए, उते ई नथो। मूं चयो इहा बि मुंहिंजो क्रेडिट आहे वॾो।